अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आहियां संझा सैयद। हल्लासी हेडलाइंस पर। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त मलीर में नंढी चूंड दौरान अवाम पीपी ते एतमाद कयो। साबित थी वियो त पीपल्स पार्टी जा वोट वधिया आहिनि। हलीम आदिल शेख हथियारबंद साण करे पोलिंग स्टेशन में वियो। पोलिंग दौरान हथियारनि जी नुमाइश करे कानून खे टोड़े वियो। इलेक्शन कमीशन हलीम आदिल खे तक मां कढण जो हुकुम ॾिनो। सूबाई तक PS 88 ते चूंड ज़ाब्तनि जी भनकड़ी करण ते मुखालिफ़ दुरगवार हलीम आदिल शेख गिरफ़्तार। मलीर पुलिस इलेक्शन कमीशन जे हुकम ते खेसि हिरासत में वठी छॾियो। इलेक्शन कमीशन तक मां निकिरी वञण जो हुकम ॾिनो, जंहिंखां इनकार ते खेसि पुलिस गिरफ़्तार कयो। बेमण वोटिंग कडाब थाणे ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ हदफ़ रोड ब्लॉक करण जा बि केस दाख़िल। पुलिस संदसि बाज़ाब्ता गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। सिक्योरिटी फोर्सेस जो गुज इतला ते उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान अलीम खान खोशाली ग्रुप जा 3 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्द टारगेट किलिंग, भताखोरी ऐं ॿियनि ॾोहनि में मुलवस हुआ। पाकिस्तान कोर्ट गार्ड जी कार्रवाई। तर्जमान मूजिब कार्रवाई दौरान करोड़े रुपयनि जी मंशियात हथे। 4 स्मगलर गिरफ़्तार। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 56 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 12,436 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,165 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,65,999 थी वियो। फ़ाल केसिस जो अंग वधी 25,008 थी वियो। 5,28,545 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति ॿुधणी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते DIG CTD खे तलब करे वरितो। वफ़ाक़ी हुकूमत खां गुम थियल माण्हुनि जे मामले ते ताज़ी रिपोर्ट तलब। मुल्क जे हिरासती मर्कज़नि में कैद शहरनि जी लिस्ट पिणु तलब कई वई। अदालत जो गुम थियल माण्हुनि खे फौरी तौर ते बाज़ियाब कराइण जो हुकुम। एडिशनल IG बयान ईंदे चयो आहे त गुम थियल माण्हुनि जो पतो लॻायूं पिया। सिंध असेंबली जे 2 टकनि ते नंढी चूंड। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब मलीर जे PS 88 ते PP उम्मीदवार मोहम्मद यूसुफ बलोच 24,251 वोट खणी कामयाब। PTI उम्मीदवार जानशीर जूणी जो 4,870 वोट खणी सघियो। सांगड़ जे PS 43 जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा। PP उम्मीदवार जाम शबीर 48,028 वोट खणी कामयाबी माणे वरिती। PTI उम्मीदवार मुश्ताक जूणी जो 6,925 वोट हासिल किया। गढ़ी में जो मददपुर रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब नौजवान राशिद खोसो फौत। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवण आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबब पेश आयो आहे। वधीक जांच कई वञे। कंडियारो वेझो शिकार करण दौरान पैर तिरकण सबब दाली खॾ में नौजवान मुशरफ अब्बासी किरी ॿुॾी फौत। पुलिस जो चवण आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। टंडोलायर वेझो पहोर फार्म वटि हथियारबंद पुलिस एहलकारनि खां सरकारी हथियार फुर करे फरार। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुची ॾुआरनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवण आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।